जेकॾहिं असां चाहियूं त तोखे पूरो करे ऐं तुंहिंजे लाश खे रवानो करे छॾियूं हा। ही मुंहिंजो सौटु आहे हाकिम खान, कुझु इन्ही जे मथां राम कयो। बेटा तुंहिंजो सौटु आहे तॾहिं त हिनखे हितां ज़िंदा वञणु ॾियूं था। कमाल खान असां त हिनखे वापसि ज़िंदा छॾियूं था त पोइ ॿुधाए हीअ असांजे कहिड़े कम जो आहे। मूं मां का बि उमेद न रखिजो त हितां वापसि वञण खां पोइ तव्हां लाइ को कमु कंदुसि, कॾहिं बि न। तोखे त हितां वञणु ॾियूं था सौट, पोइ तूं असां लाइ कमु करीं या न, इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। ओठा जेकर हिन असां लाइ कमु न कयो त पोइ असां बि रबन ऐं मीरा खे कॾहिं ज़िंदा कोन छॾींदासीं। वारसा सां जी दुश्मनी तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं गफ़ार खान मरंदो। इन करे तूं हितां वञी गफ़ार खान खे पूरो करे छॾ ऐं असां रबन ऐं मीरा खे वापसि कंदासीं। हिन ॻाल्हि खे तूं मज़ाक न सम्झाए वारस। हिकु हफ़्ते अंदरि जेकर तूं अदा खे न मारियो त हुन खां पोइ रबन ऐं मीरा जा लाश तव्हांखे मिलंदा। जॾहिं रबन मीरा जे करे गफ़ार खान खे न मारियो त पोइ इहो क़दम किथे खणी सघे थो? इहा ख़बर जल्द पइजी वेंदी ओठा। मां तव्हां ॿिन्ही खे चवां थो हिनखे असां हितां ज़िंदा वञण ई न ॾियूं। कमाल खान मुंहिंजो रबन सां वाइदो थियलु हो त वारस हितां ज़िंदा वेंदो। कमीणे इंसाननि जा कहिड़ा वाइदा हूंदा आहिनि कमाल खान। ॿियो चकर काल करे थो, खणेसि या वांदो आहे कालू, बेज़ार कंदो। थी सघे थो त हुनजो को ज़रूरी कमु हुजे। मां हुनखे चङी तरह सुञाणां थो, हू केतिरो वांदो ऐं केतिरो बेकार माण्हू आहे। जेकॾहिं फोन खणां सां न, इहो पैसनि जो सुवाल करे हा। ॿ लफ़्ज़ खणी ॻाल्हाइसि या। तोखे चयुमि न, इहो बेज़ार कंदो। छा ॾिनी खे? अच हलूं। नथो खणे कमीणो कंहिं जाइ जो। थी सघे थो त हैबत सां कोई ॿियो गॾु हुजे, इन करे न खणंदो हूंदे। ओठा छा थो सम्झी? हैबत अदा खे मारे सघे थो? गफ़ार खान खे मारण जे लाइ 2 हां घुर्जनि, ऐं तूं छा सम्झी थो हैबत गफ़ार खान खे मारे सघे थो? ओठा अहिड़ो माण्हू किथां हथु कयूं जेको वञी अदा खे मारे, हुनजे मरण खां पोइ असां वरी ॻोठ जे मथां कब्ज़ो कयूं। ॿारियूं सभु रुकावटूं असां हटाए छॾियूं आहिनि। रबन क़ैद में आहे, वारिस कुझु बिगाड़े नथो सघे। बाक़ी रहियो गफ़ार खान, उनजी मौत खां पोइ सभिनी ॻोठ वारनि जी हिमत ख़तमु थी वेंदी ऐं पोइ असां पंहिंजी पाकी ज़िंदगी सुकून सां गुज़ारींदासीं। इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं अदा वॾो मरंदो। मां त चवां थो त हाकिम खान खां कुझु माण्हू वठी हली ॻोठ ते हमिलो कयूं। थोरो सोच कमाल खान, केरु आहे जेको असांखे रोकींदो? राज जो अदा जा माण्हू सभु चौंकी ते हूंदा आहिनि ऐं ॻोठ में दाख़िल थियणु नामुमकिन आहे। इन करे अदा खे ख़तमु करण लाइ ॿी का वाट ॻोल्हणी पवंदी। ॿी वाट गफ़ार खान खे धोखे सां मारण वारी आहे। असांजे सभिनी दोखनि ऐं मिकरनि खे गफ़ार खान हाणे चङी तरह सम्झी वियो आहे। ओठा अलाए ॻोठ जी चङी मुर्सी नसीब थींदी, अलाए सॼी ज़िंदगी रोंदे मरी वेंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।